सिंध तरक्की पसंद पार्टी के अॻवान जलाल शाह, उमर नाहियो, अयाज़ लाशरी, जमील समो ऐं ॿियनि चयो आहे त पंहिंजी धरती बचाइण लाइ एहतजाज करण में ॾोह थी वियो आहे। बैरा टाउन जे वालाड़ ख़िलाफ़ एहतजाज खां पोइ पुरअमन कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे उनखे हिसाब पियो वञे। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत सभिनी क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस कया विया आहिनि। दाबे जी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे संदन चवणो हो त 20 जून खां सॼे लाड़ पट्टी घगर खां टड्डो मोहम्मद ख़ान ताईं सिंध एक्शन कमेटी पारां पुरअमन रैली कढी वेंदी, जंहिंमें दाबे जी घारो ठटो ऐं सजावल में तारीख़ी जलसा कया वेंदा। इन करे हितां जे माण्हुनि खे अपील थी कजे त उहे भरपूर नमूने सां शिरकत कनि। इहा ख़ाली ही बैरा टाउन न आहे, ही सिंध जे वजूद ते वलार आहे। सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। DHA हुजे, कमांडर सिटी हुजे, बैरा टाउन हुजे, जेके बि सिंध जूं इन क़िस्म जी ज़मीनूं हड़प कयूं पियूं वञनि तरक़ी जे नाले में, उन जे ख़िलाफ़ु सिंध एक्शन कमेटी जदोजहद कंदी रहंदी। ऐं उन जी ही शुरूआति आहे 20 जून ते जेको ही लाड़ डिवीज़न में जेका शुरूआति थी वई आहे ठट्टो, ऐं 21 जून खे सिजावल गोलाड़ची, वरी शाम जो बदीन में जलसो हूंदो। 22 जून ते तलहार, मातली शाम जो टने मोहम्मद ख़ान में जलसो हूंदो। त इन 45 ॾींहंनि जो मरकज़ी क़यादत हिकिड़ो शेड्यूल तय कयो आहे त सॼी सिंध जे असीं नंढे वॾे शहर में वेंदासीं, अवाम में हिकिड़ी जागरता पैदा कंदासीं। इन मौक़े ते पुरहत मुज़ाहिमत अॻवान एजाज़ ज़ाकरो, जबार भंभरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।